अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो होत ॾे, अवल आख़िर आहे हलण मुंहिंजो होत ॾे, पोरियो संदो पोरिये ते वाली कीम विञाए, को मुंहुं थोरो लाए जीअं जीअरे जत मिलां। सुबिल साथियो, जे लतीफ़िलात मेरान टीवी जी हफ़्तेवार तहक़ीक़ी तारीख़ी ऐं फ़िक्री रिहाण शाह जा पंध पिचरा सां गॾु ऐं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। अॼोको साईं जो पंध पिचरा प्रोग्राम कुझु नए रुख सां नए माहौल सां हूंदो ऐं हिन महिल ताईं जेके घटि में घटि 50 खनि प्रोग्राम शाह जा पंध पिचरा थी चुका आहिनि। उन में सिंध जा अक्सर माॻ जेके साईं सां निस्बत रखंदड़ हुआ उहे भेटियासीं। जीअं बदीन में हलणु थियो त साईं जो वॾो ॾाॾो लालन साईं या साईं जो पगमट दोस्त सामल फ़क़ीर जेको बदीन में आहे, ठटे हलियासीं त मोहम्मद हाशिम सां गॾोगॾु पोइ वरी साईं जो पगमट दोस्त ॿियो मखदूम ठारो। ईअं ई असां ॾेई वारे पासे वियासीं त साईं जमाल शाह। ईअं जॾहिं असां वरी लास्ट प्रोग्राम में सेवण हलियासीं त साईं जो पगमट दोस्त मखदूम दीन मोहम्मद उन जी बुठी ऐं उतां पोइ सेवण जे पस मंज़र में ऐं हुन साईं जे रिहाणियुनि कचहरियुनि जो पस मंज़र हुयो। त हिन महिल ताईं जेके प्रोग्राम थिया आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां, जाग्राफ़ी हवाले सां, तारीख़ी हवाले सां, अॼोकी सिंध तॾोकी सिंध जे पस मंज़र में ऐं लतीफ़ साईं जा उहे गस पंध पेचरा मुख़्तलिफ़ ॾिसण में जेके हुया, इन्हनि सभिनी खे जेकॾहिं सहेड़े लतीफ़ साईं जो जेको तस्वर ठहे थो, जेको फ़िक्री रुख असांजे साम्हूं अचे थो ऐं हिकु जेका शख़्सियत जुड़े थी असांजे दिमाग़ में, त जिन दोस्तनि जिन संगत असांजे प्रोग्राम शाह जा पंध पेचरा ॾिठा हूंदा त उन जे मजमूई जेको तासुर जुड़ंदो साईं जी शख़्सियत जे हवाले सां, साईं जे फ़िक्र जे हवाले सां, त उहो सहेड़े असां हिकु डॉक्यूमेंट्री में आंदो आहे जेका लतीफ़ साईं जी ज़िंदगी ऐं फ़िक्र ते उहा हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे जेका अॼोके हिन प्रोग्राम में तव्हां सां वंड कंदासीं। त ॻाल्हि पिया कईसीं साईं जा पंध पेचरा ऐं जाग्राफ़ी, तारीख़, समाज, सियासत, इक़्तिसादियात, मज़हबी रवैया, न रुगो सिंध जे आसपास सरहदी इलाइक़ा, आलमी लेवल ते साईं जो उहो सनीहो अमूने मोहबत जो। त लतीफ़ साईं खे असां इन सॼे पस मंज़र में जॾहिं खणी था अचूं त हिकु अहिड़ी सघारी शख़्सियत सिंध जी तारीख़ में असांखे मिले थी जंहिं तारीख़ जे सरकश घोड़े जा रुख मोड़िया ऐं हर क़िस्म जे उन वक़्त ताईं मुरविज जेके पारोथियूं रस्मूं हुयूं या दकियानुसी जेके क़दुर हुया, उन्हनि जे टकराव में साईं जॾहिं हले थो, आख उल्टी धार वो उबतो आम सी, जे लहवारो लोक वहे तूं ऊंचो वह उभार, नाए नोच निहार पुर पुठीरो पिरी ॾे। त साईं पंहिंजे दौर जे मज़ाहमती बाग़ियाना किरदार तौरु साम्हूं अचे थो ऐं हिकु सघारे किरदार तौरु मज़हब ऐं तसफ़ जे मोर्चे मां हुन समाज जे हर तबिके खे, हर रुख खे, हर ज़िंदगी जे कार वहिंवार खे जेको हुन पंहिंजी ज़िंदगी जे 22 साल लॻातार सफ़र में जेके मेल मुलाक़ातूं कयूं, फ़िक्री तौर ते जेके तालुक़ रखिया ऐं उन्हनि माण्हुनि वटि जेके अहले इल्मु हुआ उन्हनि वटि हली विया, उन्हनि सां वञी रिहाणियूं कयूं, वीचार वंडिया ऐं तॾहिं की सिंध जे आज पहले इहा हिकिड़ी जाखोड़ हुई जेका असांखे सुर खावड़ी रामकली में खावड़ की खेर खावड़ी तहक़ीक़ जे रूप में असांखे मिले थी। त फ़िक्र लतीफ़ जो बुनियादु जेकॾहिं सॼे रिसाले खे मां चवंदो आहियां जेकॾहिं हिकु बेत में समोइजे त उहो ईअं थींदो आहे त सुती सेज हुयासि मूंखे आहो थारियो, सुती सेज हुयासि मूंखे आहो थारियो, जनी जाॻायासि आउं न जीअंदी उनरी, जनी जाॻायासि उहा आह मज़लूम जी, ग़रीब जी, महकूम जी, लावारस जेको हुयो, मुहताज जेको हुयो, जेको ग़ुलामी में पीसजे पियो, जेको ज़ुल्म जी चकी में पीसजे पियो, उन्हनि जी आह साईं जे अंदर में उहा तड़प बणिजी पई ऐं उहा तड़प मुस्तक़िल तौर ते साईं खे बेचैन रखंदी रही ऐं उन तड़प जी बेचैनी जेका हुई उन जे एवज़ असांखे हेॾो आलमी ऐं दाइमी फ़िक्र जेको साईं जी शाइरी जे रूप में पले पियो, त इहा तड़प साईं जो उहो ई नज़रियो आहे त ज़िंदगी तहरुक में हुजे, जाखोड़ में हुजे, जीअं साईं जो बेता त उमिरि सभु इश्क़ सी पुनू जे पुछनि, रीस रेज़ालियूं तन सी कुॼाड़े खे कनि, जे मार्ग मंझि मरनि वॾा तालियो तन जा। त जॾहिं उहा तड़प ख़बर पए थी त छाजे करे आहे, कहिड़े ॾुखनि जे करे आहे, कहिड़नि मुसीबतुनि जे करे आहे, कहिड़े आज़माइशुनि जे करे आहे, कहिड़नि तकलीफ़ुनि जे करे आहे, ऐं पोइ जॾहिं ख़बर पए त साईं पोइ बसि करे वेहण वारो
फ़िक्र कोन थो अचे नरगो पाण अमली तौर ते जाखुड़ींदा रहिया पर पंहिंजे फ़िक्र में बि उन मुस्तक़िल तड़प खे जॾहिं ख़बर पइजी वञे मसइले जी कंहिं मामले जी कंहिं ॾुखनि सूरनि जे ॾींदड़ कुवतूं जेके आहिनि या ॾुख सूर पैदा कंदड़ उहे सबब जेके आहिनि या उहे धुरियूं जेके आहिनि जेके इन सॼे माहौल में इंतिशार ऐं मुसीबतूं या ॾुख जो कारण बणजनि थियूं त जॾहिं इहे ख़बर पइजी वञे त पोइ साईं वेही रहण जी ॻाल्हि नथो करे ऐं उहा जाखोड़ जेका आहे पोइ साईं जी हले थी ऐं उहा जाखोड़ अमली तौर ते साईं जी 22 साल ऐं जेके साईं जा पंध पेचरनि में असां कवर कया आहिनि ऐं उन खां अलावा भिट ते वेही जेको कलाम हुयो जेको राग जो इदारो हुयो उन जी मार्फत पोइ अॼु ताईं असांखे उहा जेका फ़िक्र लतीफ़ जी तड़प ऐं जाखोड़ जो असांखे ॾस मिले थो उहो ई अॼोके हिन पंध पेचरा जी डॉक्यूमेंट्री में शामिलु हूंदो ऐं इहो सॼो साईं जो जेको सफ़र आहिनि जेसि ताईं असां पुॼी सघिया आहियूं ऐं इहो सिलसिलो रुकजण जो न आहे अञा हलंदो पर हिन महिल ताईं जेको कुझु थी चुको आहे उन तहत जेका साईं जो हिकिड़ो तसवुरु ठहे थो जुड़े थो असांजो उहो अॼोके हिन प्रोग्राम में तव्हां सां वंड कंदासीं त सोहेल साथियो हिते हिकिड़ी साई वठंदासीं साई खां पोइ वरी तव्हां सां वधीक वीचार वञींदासीं जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाद लड़मा लाड़ाओ थियो गुथियूं गोहियूं छॾ लॾो लाहम लॾ त ॻाढ़े सिज ॻाल्हि बड़ी त सुबेल साथियो हिन महिल जेके वीचार मूं वंडिया अचो त उन वीचारनि जे पस मंज़र में पंध पेचरा जे पस मंज़र में लतीफ़ साईं ते ठहियल हिकिड़ी तारीख़ी डॉक्यूमेंट्री आहे उहा तव्हां सां वंड कयूं था तव्हां जेको सो उहा डॉक्यूमेंट्री ॾिसो ऐं पोइ वरी असां मिलूं था जीअं लतीफ़ इंसान साइंसी ऐं ॿियनि इल्मनि जे उरूज बावजूद न काइनात जे राज़नि खां वाक़िफ़ थियो आहे ऐं न ई अञा पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद खे ॼाणे सघियो आहे इंसान आम जज़्बनि सितही इल्म ऐं गाफ़िल सोच में ग़र्क़ आहे तंहिं करे ख़ासिल ख़ासि इंसानी दर्जो हासिल न करे सघियो आहे अॼु साइंस साबित कयो आहे त काइनात हिकु ज़रे मां ठहियल आहे पर सूफ़ियुनि कई सदियूं अॻु चयो त काइनात जो हर नंढो वॾो वजूद हिकु जुज़ आहे जुज़ खां कुल ॾांहुं पंध में कई कहकशाऊं ऐं हैरत अंगेज़ हुस्नाकियूं रस्ते जो ॾस ॾियनि थियूं सिंधी समाज जी डिघी भोगनाउनि जे सफ़र में ख़बर नाहे कुदरत खे कहिड़ी सुजी जो जंग जो मैदान बणायल अमन जी धरती सिंध में हिकु अहिड़ी शख़्सियत जो जनम थियो जे दुनिया ऐं काइनात जे फ़िक्र जा रुख ई बदिलाए छॾिया क़ौमूं मुल्क समाज ऐं पंहिंजे शाइरनि वसीले सुञातियूं वेंदियूं आहिनि सिंध सिंधी क़ौम ऐं सिंधी समाज जी सुञाणप जो ओहञाण शाह लतीफ़ आहे ही सदा हयात शायर सिंधी समाज जे समूरी चङाई समूरी सूंह ऐं समूरी सच जो ॼाणू अमीन ऐं तर्जुमान आहे अज़ीम इंसान रोज़ रोज़ पैदा कोन था थियनि ऐं जॾहिं पैदा थियनि था तॾहिं उहे क़ौम जे नए जनम जा साखी बणजनि था हुननि जो पंहिंजे दौर सां राब्तो हूंदो आहे ऐं उहे तारीख़ जे उन घड़ीअ लाइ पंहिंजी ज़ात में पुराणी ऐं नई ॿिन्ही जा तर्जुमान बणिजी बीहंदा आहिनि इहे नुमाया सलाहियत जा मालिक थियनि था ताक़तवर ऐं बेहद अहम ऐं क़ौम लाइ नयूं राहूं जोड़नि था ऐं अॻिते वधण लाइ हू रहनुमाई ॾींदा आहिनि इहे पाण सां को ख्वाब को आदर्शी फ़िक्र का फितरी ॾाहप खणी ईंदा आहिनि जंहिंसां हू पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि बल्कि साबित करे ॾेखारींदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ी तरह पाण खे तयारु करणु खपे जो पंहिंजे इज्तिमाही ज़िंदगीअ में हू राह जे सभिनी हेठि मथायुनि धोकनि ऐं दोलाबनि खां बची सघनि लतीफ़ साईं 1690 यानी 1102 हिजरी
ॾेरनि फ़क़ीरनि जे तारीख़ी ॻोठ सुई कंदर में पैदा थिया ऐं सदन पैदाइश खां 3 साल अॻु 2 हमनाम वॾा भाइर पैदा थिया, पर हाल हयात न रहिया। लतीफ़ साईं जी पंहिंजे भाइरनि जूं पुठियूं सुई कंदर में मौजूद आहिनि। लतीफ़ साईं तारीख़ जे उन दौर में जनम वरितो जॾहिं सिंध मुकमल तौर मुग़लनि जे कब्ज़े हेठि हुई। ही उहो दौर हो जॾहिं सिंध में हर तरफ़ अफ़रा तफ़री फैलियल हुई। ख़ुद लतीफ़ साईं सां कलोड़नि जी अदावत, सिंधी ॿोलीअ ते पारसी ॿोलीअ जो लिसानी ग़लबो, इहे सभई हिक ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। अहिड़े तारीख़ी पस मंज़र में लतीफ़ साईं पंहिंजे दौर जो बाग़ी थी उभरियो, जेको उन दौर जे मुरवज ऐं तस्लीम थियल तरबियती सिरिश्ते जी पैदावार हरगिज़ न हो, बल्कि हू पंहिंजी ज़ात में हिकु नओं ऐं अनोखो किरदार थी साम्हूं आयो। हिकु नए इंसान तौर जंहिं पंहिंजे सिंधी क़ौम खे पंहिंजे फ़िक्र ज़रिए नओं साह ऐं ताज़गी पैदा कई। लतीफ़ साईं सिंध ऐं संसार जे नए ज़िंदगीअ लाइ पंहिंजी सॼी उमिरि, पंहिंजो सॼो वक़्तु ऐं पूरी तरह सां पंहिंजो फ़न ऐं फ़िक्र ॾिनो। इहो ई संदसि मक़सदे हयात हो, संदसि कामिल तांग ऐं कोशिश ऐं उनखे हासिल करण लाइ संदसि ग़ैर रिवाजी हौसलो ऐं हिम्मत, इहे ई उन जी अज़मत जूं निशानियूं आहिनि। अहिड़े किरदार लाइ लिखियो वियो आहे त शाह जो शेर असां वटि असांजे उन उभरियल क़ौमी शऊर जी अहसास जो इज़हार, असांजे समाजी वजूद जी अहमियत ऐं उन जी क़िस्मत जो बुनियादी सवाल जो निशान आहे। शाह जे हसास ज़हन में सिंध सिंधी समाज जी ग़ुलामीअ जे जहन्नम जे ख़िलाफ़ कंहिं पुरबहार ऐं रूह परवर किश्त जो ख़्वाब जलवगर थियो। सिंध जी रियासत, सिंध जे मज़हब ऐं सिंध जे तहज़ीब खे पंहिंजो सॾण ऐं उन में पंहिंजाइप जो हुनुर पैदा करण शाह जे शेर जो कमाल आहे। छो त इहो जज़्बो, उमंग ऐं उन जी माना शाह जे दौर में सिंध ऐं सिंधी समाज जे असली ऐं सही रुख जी तर्जुमानी करे थी। लतीफ़ साईं जी उमिरि जा 63 साल सिंध जे इतिहाद ऐं आज़ादीअ जे जिदोजहद जा साल हुआ। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जिन बारी आऊं न जीअंदी उनरी। किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल हासिल जिनी हाल आऊं न जीअंदी उनरी। लतीफ़ साईं खे न रुगो तारीख़ जे डिघे सफ़र जो शऊर हो, पर खेसि मुस्तक़बिल में सिंध के दरपेश ख़तरनि ऐं अंदेशनि जो बि इदराक हो। लतीफ़ तारीख़ जो अमर ऐं बिना यकता इंसान हो। हू जॾहिं पंहिंजे दौर में मुग़ल हुक्मराननि जे घरू वेड़, मुल्क में ख़ाना जंगी ऐं अंग्रेज़नि ऐं फ़रंगियुनि जी पेशकदमीअ जा ओहञाण ॾिसे थो त चए थो, बंदर जा भई ता सुखाणिया मसूमूं कपर थो कुन करे जीअं माटी मंझ मही एॾो सूर सही निंड न कजे नाखा। समन खां पोइ त सिंध में सूरनि जो सिलसिलो अहिड़ो जुड़ियो जो अॼु ताईं कोन टुटी सघियो। अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि सिंध खे ग़ुलाम रखियो ऐं लतीफ़ साईं ज़िंदगीअ जा शुरूआती 40 साल त जहिड़ो कि सिंध जे मुग़लनि हथां ग़ुलामी पाण भोगी। लतीफ़ साईं जी उमिरि 28 साल हुई त झोक वारो हानियो थियो ऐं 15 सालनि खां पोइ जॾहिं लतीफ़ साईं जी उमिरि 43 साल हुई त 1733 में कलोड़नि हथां मखदूम अब्दुल रहमान खोड़न वारे जी शहादत थी।
हिन सूरत-हाल लतीफ़ साईं खे झंझोड़े छॾियो। बालकपणे खां वठी पंहिंजो पाण में गुम रहंदड़ अब्दुल लतीफ़ कुदरत जे राज़ ऐं रम्स ॼाणण लाइ अकेलो जेॾां मुंहुं पवंदो हुयुसि, ॾींहंनि जा ॾींहं अकेलाईअ में घारींदो हो। हिक भेरे वाव लॻण करे कंडी वारी माग खे मिटी वराए वई ऐं लतीफ़ जे जिस्म ते पिण लट चढ़ी वई। इन हालत में खेसि ॾिसी शाह हबीब जी दिलि भरिजी आई ऐं चयाईं, लॻी लॻी वाव वया अंगड़ा लटजी। वालिद जो ही दिल नवाज़ आवाज़ ॿुधी शाह लतीफ़ पिण साॻे जज़्बे सां जवाब ॾिनो त पई खणे पसाह पसण कारण पिरीअ जे। शाह लतीफ़ जो ही जवाब, जंहिंमें साॻे अंदाज़े सां वराणी ॾिनी वई आहे, सो 15 सालनि जे बालकपणे वारे लतीफ़ जे आला शाराणी शौर जो आईनो आहे। पर इन खां वधीक इहो संदसि अंदर जी रोशनी ऐं रूहानी रुतबे जो सबूत आहे। हिकु बुनियादी ऐं बेबदल ॾात आहे, जंहिंजी अॻकथी सफ़ी हाशिम शाह मटियारी वारे हिन तरह कई हुई त हबीब मां लतीफ़ जी ख़ुशबू थी अचे। ऐं वरी जॾहिं लतीफ़ साईं 18 सालनि जी उमिरि पंहिंजे वालिद हबीब शाह सां गॾु ॿीहर मिलियो त दरवेश हाशिम शाह लतीफ़ साईं खे मोहबत जी निगाह सां ॾिठो ऐं दुआ ॾींदे चयईं त लतीफ़ जो चराग़ रोशन रहंदो। ही ॾात ॾियो जॾहिं ग़ुलामी ऐं गुमराही जे ऊंदाहीअ में लाट बणिजी पंहिंजी जोत जरकाई त संसार जे समूरे सच ऐं सूंह खे समेटे पंहिंजी शाइरीअ में अहिड़े नमूने पिरोयाईं त फ़िक्र जा ॼण त कई गुल फुटी पिया। लतीफ़ साईं जी शाइरीअ में किरदारनि जी ॼण त का खाण आहे। किन जी सोच सुहिणी त किन जी कैफ़ियत कमाल, किन जी लोच ऐं लोड बि लख लहे, किन जो हुस्न बि हुरनि खे हैरत में आणे विझे, त किन जा ॿोल बि बाबीअ मिसल, किन जी जोत ऐं जज़्बा रंगीन रौनक भरिया, त किन जा हौसला वरी हिमालय खां बि ऊचा ऐं अरडा। हिननि जो मोहबतूं मन मोहड़ियूं ऐं वीचार बि वाहुंदे जी वाह वांगुरु ख़ुशबूदार। हिननि जा वड़ बि सुवड़ा त अंग बि अछा ऐं उजरा, अखियुनि में मेघ मल्हार ऐं सूरत सभु जग मोहिया। वरी किर्तकार जो त को ॻाणीटो ई कोन्हे। कंहिं सुर में का पाइटीअ जा सोन सारी का हथड़ा, त किथे वरी कुंभर मिटीअ जी रांदि में रुधल, किथे कंहिं दुकान ते सराफ वींझार ऐं सोनारा ज़ेवरनि जी ज़ीनत पिया वधाइनि, किथे थर जे ॾुकारियल धरतीअ जो ॾुकार सटियल उञ ऐं बुख में पाह पम्हार मींहं जा मुंतसिर, किथे समुंड जो सनाटो पार कंदड़ वापारी, त किथे वरी वणजारनि जूं वनियूं वेगाड़ियूं ऐं वेचारियूं, किथे लोहार लोह पिया कुटिन, किथे सूरी सिंगारींदड़ सरवेच, त किथे आशिक ज़हर पियाक, त किथे रामकली जा रमता फ़कीर मालवंद माण्हू ऐं मोहबत भरिया माल, त किथे करहनि जी कतार सां कतारियल ओठार, को अकेलाईअ में अल्लाह जो आलाप पियो करे, त को महबूब जी मोहबत में मजसूब, के कोझा त के मलूक माण्हू, के राणा ऐं राॼिया त के दीवाना, के बुखिया ऐं ॾुखिया त के माया जी मोह में मस्त। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। लतीफ़ साईं ॼातो थिए त सूरनि जी माना छा आहे, काइनात कीअं ठही, रब जा कहिड़ा राज़ आहिनि, सदियुनि में केतिरनि ई ज़ुल्मनि जूं तारीख़ूं समाज खे गिरह बणाए गिड़काए वयूं, या आसमान में के कशाऊं ठहियूं। हुनखे ख़बर हुई त सिंध जी मस्ती सिंधुअ सां आहे, खेसि पहाड़नि जे पंध में पेरनि जी पीड़ा सां गॾु अणॾिठे अंदेशनि ऐं ओहञाणनि जी बि सुध हुई। शायदि शाह लतीफ़ साईं जो इश्क अलस्ती हो, जो हू कोटड़ीअ खां भिट ते लॾे अचण ताईं जा जवानीअ जा ॾींहं गुंदर में गुज़ारिया, ऐं विसाल जा सहसी ख्वाब संदसि जागंदड़ अखियुनि में पिया लिया पाईंदा हुया। लतीफ़ साईं जी ज़िंदगी जवानी खां वठी पोएं दौर ताईं संदसि 20-22 सालनि वारो दौर मुसलसल तलब ऐं तलाश पुरज ऐं परूड़ वारो दौर रहियो। लतीफ़ साईं जे कोशिश ऐं कशाले में अॻिते कदम वधाइण जे करे हेॾी लाज़वाल शाइरी जुड़ी रास थी।
पंहिंजे फ़िक्र खे सिंधी बेतन ऐं वायनि ज़रिए ज़ाहिर करण जो कम बि शाह साईं मुसलसल कंदो रहियो। सिंध जे मागन मकाननि खे ॾिसण, दरवेशनि जी ख़ानकाहुनि ऐं दरगाहुनि जो भेरो करण, सिंधी समाज जे मुख़्तलिफ़ धंधे पेशे वारनि वटि वेहण ऐं अवामी ज़िंदगीअ जे मुताले में संदसि वक़्तु गुज़रियो। साईं जी ज़िंदगी तख़लीक़ी ऐं तामीरी हुई, जंहिंमें कमाल जुस्तजू सां गॾु ॿियनि लाइ रहनुमाई ऐं फेज़ ॾियण जा जज़्बा नुमाया तौर ते महसूस थियनि था। भिट खे वसाइण खां पोइ हिन पंहिंजे पोरिये खे हिकु अमली ऐं फ़ाल अदारे या निज़ाम जो रूप ॾिनो जेको हिन तरह सां आहे। हबीब शाह जी वफ़ात बाद मुर्शिदीअ जो मसनद सींगारियो, भिट ते फ़ाक़ीरो इंतज़ाम क़ाइमु कयो, समा ऐं ज़िक्र जो सिलसिलो ऐं राग जो इदारो क़ाइमु कयो, वॾनि जे दरगाहुनि जी संभाल ऐं तामीर कई, ग़ुलाम सिंध जे आजबे लाइ ॾे परॾेह जे हम ख़्याल धुरियुनि सां मुलाक़ातियूं कयूं। लतीफ़ साईं जी ज़िंदगीअ जे माज़ी वारनि मरहलनि जा उहिञाण निहायत अहम आहिनि, पर हक़ीक़त में शाह जो रिसालो ऐं शाह जो राग ई हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगीअ जा चेहरा जागंदा बाब आहिनि। रिसाले में शामिल संदसि कलाम लतीफ़ साईं जे आला शाइरी ऐं आरफाना बसीरत, डिघे माज़ीअ जो शऊर, मुस्तक़बिल खे दरपेश अंदेशनि ऐं ख़तरनि जो मक़सद आहे। साॻे वक़्तु इहो सिंधी ॿोलीअ जो दाइमी दस्तावेज़ बि आहे। ही इलामी कलाम आलमगीर फ़िक्र जो मज़हर आहे, इंसान जे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं मोड़नि जे बारे में इंसान जे फितरी जज़्बनि ऐं एहसासनि जो अक्स आहे। आला इंसानी इख़्लाक़ ऐं किरदार जो आईनो आहे। शाह साहब हिजरी साल 1165 मुताबिक़ 1752 में लाॾाणो कयो ऐं संदसि हर साल 14 सफ़र ते संदसि मज़ार बिटशाह ते सालियानो मेलो लॻंदो आहे। लतीफ़ साईं जहिड़नि आदर्शी मोहसिन शख़्स लाइ चई सघिबो त हू ख़ूब पंहिंजो वारो वॼाए वियो ऐं हमेशह वक़्त जी तारीख़ में अमर थी वियो। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि नमात, जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियनि। जितन पखी पैर तित टिमके बाहिड़ी, जितन पखी पैर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाउड़ की खेररी। त सुबिल साथियो, असां हिकु साई वठंदासीं ऐं साई खां पोइ वधीक वीचार वञींदासीं। जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ इलाही खणियो तकबर तकिया हीला कयो हलनि, खणियो तकबर तकिया हीला कयो हलनि, मूढ़ा तां न लहनि लिमी राह लतीफ़ जी। या आलम आऊं साण भरियो थो भेर करे, आलम आऊं साण भरियो थो भेर करे, पाण नाहे ॼाण मांडरे मंडर पखेड़ियो। त लतीफ़ साईं ही डॉक्यूमेंट्री उन में असां मुमकिन हद ताईं जेके साईं जे फ़िक्र ऐं शख़्सियत जा रुख़ हुया उन खे शामिलु करण जी कोशिशि कई आहे। ऐं पस मंज़र में हिन महिल ताईं हलियल पंध पेचरा, उहो माहौल जेको तॾोकी साईं जे दौर जी सिंध ऐं अॼोके सिंध जी भेट करे जेका तव्हांजे आॾो आंदी आहे, ऐं फ़िक्र लतीफ़ अॼु खां 250-300 साल अॻु, ऐं उन जी अॼु बि असांखे ज़रूरत इन डॉक्यूमेंट्री जी मार्फत जेको फ़िक्र असां पेश करण जी कोशिशि कई आहे। ऐं पंध पेचर में बि जेको मरहलेवार तव्हां सां असां वीचार वंडींदा रहिया आहियूं, त उन जो इम्पैक्ट छा आहे। कई किताब लिखिया विया आहिनि, कई ॾहा दुनिया में पैदा थिया आहिनि, कई तहरीकूं हलियूं आहिनि, कई नज़रिया जुड़िया आहिनि, पर फ़िक्र लतीफ़ हिकु अहिड़ो दाइमी नज़रियो आहे जेको न रुॻो सिंधी क़ौम लाइ पर हिन खिते लाइ ऐं आलमी अमन ऐं मोहबत जी जेका असां ज़मानत ॾेई सघे थो। त इन डॉक्यूमेंट्री जे हवाले सां ऐं पंध पेचरनि जे रिहाणे जे हवाले सां असांखे हिन अंदाज़ सां सोचणो आहे त लतीफ़ इन टोटलिटी जामियत जे हवाले सां हर रुख़ खां अलॻि अलॻि भेट कबी उहा पंहिंजी जाइ ते आहे, पर हिकु अहिड़ो ॾाहो, हिकु अहिड़ी सघारी शख़्सियत जेका इन टोटलिटी जामियत में जेको फ़िक्र ॾिए थो उहो केॾो दाइमी आहे, केॾो मज़ाहमती आहे, केॾो इस्लाही आहे, केॾो इन किरदार साज़ी जो तसवुरु हुन में असांखे मिले थो, केॾो जाखोड़ जो किरदारु मिले थो, केतिरो असांजे समाज खे नए सिर अॾण में केतिरो मददगार थी सघे थो। ऐं असां
साॻे वक़्तु सिंध जी इक़्तिसादी सूरत हाल, सियासी सूरत हाल, मज़हबी सूरत हाल ऐं समाजी सूरत हाल हर रुख खां जॾहिं लतीफ़ साईं जे पंध पेचरा फ़िक्र सां, रिसाले सां ऐं हिन डॉक्यूमेंट्री जे पस मंज़र में सोचूं था त अहिड़ी अज़ीम शख़्सियत, अहिड़ी सगारी शख़्सियत जंहिंजो एॾो जामे फ़िक्र हुजे जो हर माण्हू कीट्स जी हिकिड़ी लाइन मूंखे यादि थी अचे त एवरी ग्रेट लिटरेचर इज़ इंटरप्रेटेड अगेन एंड अगेन, इहो T.S. Eliot चयो ऐं कीट्स चयो त एवरी ग्रेट लिटरेचर इज़ रिमेम्बरेंस। हर माण्हू जॾहिं पढ़े त उहो ईअं महसूसु करे त हीअ मुंहिंजी ॻाल्हि थो करे। ऐं वरी इहो T.S. Eliot वारी ॻाल्हि त एवरी ग्रेट पोइट इज़ इंटरप्रेटेड अगेन एंड अगेन, त लतीफ़ बि उहो अज़ीम ॾाहो आहे जंहिंजे फ़िक्र खे असां जेतिरा दफ़ा तज़िये में आणींदासीं, जेतिरा दफ़ा उन ते सोच वीचार कंदासीं त असांखे मानवी मथाछरा नए रुख में मिलंदा ऐं जहिड़ी सोच, नज़रिए, ख़्याल, पसंदि नापसंदि जो माण्हू हूंदो उन खे पंहिंजे पंहिंजे वित वस अकुल आहार जेका असां उहा शइ मिले थी। त इन मां महसूसु ईअं थिए थो त लतीफ़ साईं खे इन टोटलिटी असांखे ॾिसणु घुरिजे ऐं आलमी ॾाहप धारा जी भेट में ॾिसिजे त लतीफ़ साईं जो इल्मु जामियत जे हवाले सां ऐं मॉडर्नाइज़ेशन जे हवाले सां यानी जिद्दत जे हवाले सां इहो वाहिद काइनात जो हिन दुनिया जो शाइर आहे जंहिंजो फ़िक्र कल्ह खां अॼु ताईं ऐं ईंदड़ दौरनि ताईं असांजी सूंहप जो कारण बणिबो। सवेल साथियो, असांजी अॼोकी रहण शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो ऐं ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए ॾिस में, ॿिए रुख में वधीक तव्हां सां वीचार वञींदासीं। सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ इलात।